कराची में कश्मीर सां ॿधीअ जे इज़हार लाइ कायद अज़म मज़ार खां रैली कढी वई। रैली में सूबाई वज़ीरनि ऐं शहरनि तरफ़ां वॾे अंग में शिरकत कई। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। नासिर शाह जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी भारत जी कूड़ी वावेला खे हर महाज़ ते वाइको कयो। संदसि चवणु हो त हर आलमी फोरम ते बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीरी अवाम जो आवाज़ बणियो। नासिर हुसैन शाह जो चवणु हो त भारत जी वालारल कश्मीर में ज़ुल्म खे दुनिया अॻियां वाइको कयो पियो वञे। असां कश्मीर खे पाकिस्तान जो हिसो सम्झूं था। संदसि चवणु हो त आलमी फोरम्स ते बि कश्मीर तकरार जो ज़िक्र थी रहियो आहे। कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु आहियूं। अहम ख़बर खां मूंखे आगाह करे रहियूं त कराची में कश्मीर सां ॿधीअ जे इज़हार लाइ कायद अज़म मोहम्मद अली जिनाह जी मज़ार खां रैली कढी वई आहे। रैली में सूबाई वज़ीरनि ऐं शहरनि तरफ़ां वॾे अंग में शिरकत कई। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु हो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। नासिर शाह जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी भारत जी कूड़ी वावेला खे हर महाज़ ते वाइको कयो। संदसि चवणु हो त हर आलमी फोरम ते बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीरी अवाम जो आवाज़ बणियो। नासिर हुसैन शाह जो चवणु हो त भारत जी वालारल कश्मीर में ज़ुल्म खे दुनिया अॻियां वाइको कयो पियो वञे। असां कश्मीर खे पाकिस्तान जो हिसो सम्झूं था। संदसि चवणु हो त आलमी फोरम्स ते बि कश्मीर तकरार जो ज़िक्र थी रहियो आहे। कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु आहियूं। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त कराची में कश्मीर सां ॿधीअ जे इज़हार लाइ कायद अज़म जे मज़ार खां रैली कढी वई। रैली में सूबाई वज़ीरनि ऐं शहरनि तरफ़ां वॾे अंग में शिरकत कई। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु हो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। नासिर शाह जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी भारत जी कूड़ी वावेला खे हर महाज़ ते वाइको कयो। संदसि चवणु हो त हर आलमी फोरम ते बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीरी अवाम जो आवाज़ बणियो। नासिर हुसैन शाह जो चवणु हो त भारत जी वालारल कश्मीर में ज़ुल्म खे दुनिया अॻियां वाइको कयो पियो वञे। असां कश्मीर खे पाकिस्तान जो हिसो सम्झूं था। संदसि चवणु हो त आलमी फोरम्स ते कश्मीर तकरार जो ज़िक्र थी रहियो आहे। कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु आहियूं। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त कराची में कश्मीर सां ॿधीअ जे इज़हार लाइ कायद अज़म जी मज़ार खां रैली कढी वई। रैली में सूबाई वज़ीरनि ऐं शहरनि तरफ़ां वॾे अंग में शिरकत कई। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु हो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। नासिर शाह जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी भारत जी कूड़ी वावेला खे हर महाज़ ते वाइको कयो।